पैगाम सिंध न्यूज़ में मलिकार ख़बर शामिल कंदासीं। लालू रैंक में 4 ॾींहं अॻु लालू रैंक शहर में पीर महताब शाह बुखारी जे लॻल मेले में कंबर लॻ हाकिम शाह जो रवासी 8 वरनि जो नीगर अली नवाज़ वल्द फ़कीर नसीर अहमद सूमरो गुम थी वियो आहे। संदसि वारिसनि पारां ॻोल्हा बावजूद पतो न पइजी सघियो। मजबूर थी संदसि वालिद फ़कीर नसीर सूमरो अॼु कलाम पाक खणी लालू रैंक शहर ऐं पीर महताब शाह जे मेले ऐं भरपासे वारा इलाइक़नि में कलाम पाक घुमायो आहे। बाद में हू कलाम पाक साण करे अवामी प्रेस क्लब पहुतो, जिते सहाफ़ियुनि अॻियां ॻाल्हाईंदे अपील कई आहे त मुंहिंजो मासूम पुटु गुम थी वियो आहे, संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। हुन रोईंदे इल्तिजा कई आहे त मुंहिंजो मासूम पुटु जंहिं वटि बि आहे त हिन कलाम पाक वास्ते मूंखे मोटाए ॾे।